भिटशा मां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा पुलिस जी अहम कार्रवाई 2 जवाबदार गिरफ़्तार जिन वटां 40 लीटर कचो शराब हथ करण जी दावा कई आहे। हिक औरत समेत 2 जवाबदार फरार थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद मेमून पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, भिटशा पुलिस की अहम कार्रवाई थी 2 जवाबदार गिरफ्तार जिन वटां 40 लीटर कचो शराब हथ करण जी दावा कई आहे। एक औरत समेत 2 जवाबदार फरार थी विया आहिनि। मौके ते एसएचओ भिटशा ॿुधायो आहे त खंडू स्टाफ वटां ॻुझी इतला ते कार्रवाई कई आहे। बाबर हुसैन सोलंगी ऐं मठा सोलंगी खे 40 लीटर कचे शराब समेत गिरफ्तार करे वरितो आहे। एक औरत नाले मुस्माद हुसना ऐं जाफ़र सोलंगी फरार थी विया आहिनि जिन मथां भिटशा थाणे ते केस दाख़िल बि कयो वियो आहे। एसएचओ भिटशा सईद अहमद शाह जो चवणु आहे त एसएसपी मटियार जी ख़ासि हिदायत ते मंशास फिरोश के खिलाफ कार्रवाई कई पई वञनि। वधीक कार्रवाई जो अमल भी जारी है। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।